साईं तो भगवान झूलेलाल पारां मिलियल गादी ते विराजित हुयो त इन चेटीचंड जे महापर्व ते असां भगवान श्री झूलेलाल जी पूजा अर्चना कीअं कयूं? चेटीचंड हमेशा चैत्र महीने जी बीज या एकम ते हूंदो आहे। लाल साईं तने जन्म वरितो हो ऐं चैत्र महीने जी जेका बीज हूंदी आहे उन ॾींहुं खां असांजे सनातन हिंदू धर्म जो विक्रम संवत यानी 9 साल उन ॾींहुं खां शुरू थींदो आहे। जेके पंचांग ठहंदा आहिनि या टिपणा ठहंदा आहिनि त उहो विक्रम संवत जेको न उन ॾींहुं खां शुरू थींदो आहे। इन ॾींहुं लाल साईं जी पूजा अर्चना असां पूज्य बहिराणे साहिब जे रूप में कंदा आहियूं। जेका बहिराणो साहिब आहे उन में असांखे अखो पाए करे कुंडड़ीअ में जोत जॻाए करे 5 मोदक ठाहे करे उहो पूज्य बहिराणे खे विधि विधान सां असांखे करणु खपे ऐं उनजी आरती पलव पाए करे दरिया में विधि विधान सां उनजो विसर्जन करणु खपे। श्री झूलेलाल वरुण देव मंदिर भरूच हिकिड़ो संदेश मोकिले रहिया आहियूं, आह्वान करे रहिया आहियूं सनातन हिंदू धर्म खे। हाणे महाकुंभ थियो हो त उहे जेके न वञी सघनि त उनजे लाइ असां हिन दफ़े के भई वरुण देव हिकिड़े साक्षात जल ऐं जोत जा देव आहिनि। झूलेलाल भगवान वरुण देव जी जेका आरती आहे सुबुह जो 10 बजे हिंदुस्तान जे टाइम ते सनातन विश्व में हिकिड़े ई समय ते अगरि असां जोत जॻाए करे वरुण देव जी अगरि आरती कंदासीं, जेका असांजा महाकुंभ में टुॿी ॾेई करे उन्हनि जी आशीर्वाद प्राप्त कयासीं, उहो उन ई ॾींहुं असां उन जी महा आरती करे उहो ई साॻियो आशीर्वाद असां वरुण देव जी पूजा अर्चना करे चेटीचंड जे ॾींहुं प्राप्त करे सघूं था।